नाज़िम पासे ॿुधाईंदा हलूं त बाबरू में मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी थियल फोरू नवाज़ सियाल फौत थी वियो आहे। मोहम्मद नवाज़ सियाल ज़ख़्मनि जी सट न सहंदे अस्पताल में दम धणी हवाले कयो आहे। लाश अस्पताल में पयल आहिनि जॾहिं त को बि वारिस खणण लाइ अञा ताईं न पहुतो आहे। अहम ख़बर है नाज़रीन नवाज़ सां शेयर पिया कयूं त बावड़े में मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी थियल फोरू नवाज़ सियाल फौत थी वियो आहे। मोहम्मद नवाज़ सियाल ज़ख़्मनि जी सट न सहंदे अस्पताल में दम ॾिनो आहे। लाश अस्पताल में पयल आहे, को बि वारिस लाश खणण लाइ अस्पताल नाहे पहुतो। एक भेरो ॿीहर ॿुधायूं त बावड़ो में मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी थियल फोरू नवाज़ सियाल फौत थी वियो आहे। मोहम्मद नवाज़ सियाल ज़ख़्मनि जी सट न सहंदे अस्पताल में दम ॾिनो आहे। लाश अस्पताल में पयल आहे, को बि वारिस खणण लाइ न पहुतो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं ओबाड़े में आवाज़ टीवी जे रिपोर्टर मुज़फ़र चारण खां। जी मुज़फ़र, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी उबाड़ो रोटी में रात देर से पुलिस ऐं धाड़ेलनि में मुक़ाबलो थी पियो, जंहिंमें हिकिड़ो फोरू मोहम्मद सियाल ज़ख़्मी हालत में पुलिस गिरफ्तार करे वरितो, जंहिंखे उबाड़ो तालुक अस्पताल में आंदो वियो। रात ज़ख़्म जा सूर न सहण फौत थी वियो आहे। होॾां पुलिस जो चवणु आहे त हीउ मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल हुयो, जंहिंजे हिकु पिस्टल ऐं मोटरसाइकिल जेके बरामद थी आहे, जंहिं ते एफआईआर दाख़िल कई वई आहे। जी ठीक है मुज़फ़र, वॾी महिरबानी हिन हवाले सां अपडेट करण जे लाइ।